नासिबद्दीन शहर में बरसाती पानी इन वक्त ताईं निकाल नाही थी सघियो, जंहिं सबब शहरी बेड़ियुनि ज़रिए बरसाती पानी में गुज़रण ते मजबूर आहिनि। पेश आहे अली मोहम्मद शानी जी रिपोर्ट। बद्दीन शहर जा पाड़ा हिन हेठा इलाइक़ा आहिनि, बरसातनि खां पोइ उते अञा ताईं पाणी बीठल आहे। इन हवाले सां LBOD जी जेका कॉलोनी आहे उनखे 60 खां वधीक जेके घर अंदरि आहिनि हिते, उते बि अञा ताईं पाणी बीठल आहे। माण्हू जेके आहिनि पाणी मां जेको आहे बरसाती पाणी मां हितां जेको सो क्रॉस करे ॿाहिरि निकिरनि था या घरनि में वञनि था। इन हवाले सां हिते जेके रहवासी आहिनि उन्हनि खां पुछंदा आहियूं, असांखे ॿुधाइजो त हिते तव्हां हिते रहो पिया, घणा घर आहिनि, अञा ताईं पाणी न निकिरी सघियो, कीअं पिया रहो हिन में? पूरी है गवर्नमेंट इंतजाम है कि असां 10 दफ़े चयो पे माना कुछ असां डिस्ट्रिक्ट सुधी भी आयल आहियूं, कुछ सियासी माण्हुनि खे बि असां चयो आहे, पर पाणी कढण लाइ केर बि तयारु कोन्हे को। बसि असां माना मजबूरनि ते रहूं पिया, जंहिंमें ॿार तक़रीबन हैसियत हिकिड़ो ॿार बि स्कूल कोन मोकिलियो, न मोकिले सघिया आहियूं। ऐं असीं 24 कलाक पाणी में पिया हलूं। घर न किरण जो तक़रीबन 100% आहे ऐं पाणी 5-6 फुट घरनि में अंदरि बीठल आहे। तव्हां ॾिसी सघो था, बरसातनि खे गुज़रे हुए पंहिंजो जेको आहे तक़रीबन 1 महीनो गुज़री चुको आहे, तॾहिं बि हीउ पाणी जेको आहे बीठो आहे थियो असांजे घरनि में, असांजे रस्तनि ते पाणी आहे। ऐं असां पंहिंजे ॿारनि खे जेको स्कूल वठी था वञूं, तव्हांखे छा असीं ॿुधायूं असांखे केतिरी परेशानी थिए थी। हूं त ठीकु आहे, सभु वेठा आहियूं, पर हाणे ॿारनि जा स्कूल त नथा ख़तमु कराए सघूं न, उन करे असांखे ॾाढी परेशानी आहे। असां इंतिज़ामिया खे इहा ई अपील कंदासीं, महिरबानी करे असांखे राशन जी ज़रूरत न आहे, असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु असांजो पाणी जेको आहे कढरायो वञे। हिन खे असांजा 60 घर आहिनि। हाणे असांजे बच्चा जेके आहिनि से अचण में स्कूल जे लाइ असीं परेशान आहियूं। नंढा बच्चा असीं वठी ईंदा आहियूं स्कूल जे लाइ, इनखे कढी वरी रोड ते आणींदा आहियूं। इहा असांखे वरिती आहे, असांखे माना मिली आहे हिकिड़ी ईअं फोड़ी करे असां वरिती आहे हिते। हाणे पोइ केॾां वेंदासीं, ज़ाहिरी आहे पाणी नथा कढाइनि त पोइ बच्चनि खे त कढणो आहे न। तंहिंखां पोइ मच्छर आहिनि, बीमारियूं तंहिंखां सवाइ आहिनि, हाणे बच्चा बि बीमार लॻा पिया आहिनि। हाणे असांखे ॾाढी परेशानी आहे। टाइम असां वेठा आहियूं, हिनखे तक़रीबन अची 3-4 महीना अची थिया आहिनि, हीअ कॉलोनी पाणी कोन पियो निकिरे। LBOD कॉलोनी जे रहवासियुनि जो जेका जिन सां असां ॻाल्हि ॿोल कई, संदन चवणु आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त असां जेको सो हिते हिन वक़्तु पाणी मां जेको आहे सो हितां किरायो, असांजा जेके ॿार आहिनि स्कूल नथा वञी सघनि। जॾहिं हिननि फोड़ी करे हिकिड़ी नंढड़ी ॿेड़ी बि वरिती आहे, उहो ॿेड़ी ते हिननि जा ॿार आहिनि, औरतूं आहिनि या पाण जेके आहिनि उन ॿाहिरि निकिरनि था, रोड ते वञनि था। संदन इहो बि चवणु आहे त मच्छरनि जे आज़ार जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोह कढियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर बद्दीन में ही जेका LBOD कॉलोनी आहे, पाणी जेको निकाल करे हिनखे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शानी, धरती न्यूज़ बद्दीन।